में सिंध सरकार के ख़ुसूसी लागत से तामीर थींदड़ लाड़ के शागिर्दनि के जदीद तालीम ॾियारण वारे इंस्टीट्यूट ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन कैंपस ठटे जो 80% तामीराती कम मुकम्मल हुअण ऐं 20% कम 5 साल गुजरण बावजूद मुकम्मल थी न सघियो आहे। 60 एकड़ के इरादे ते तामीर थींदड़ मकली के गुलामला रोड ते ठटो सीमेंट फैक्ट्री के साम्हूं IBA के पीड़ जो पत्थर 2015 ईस्वी में रखियो वियो। 2016 का मरम्मत जो आगाज़ किया वियो। सिंध सरकार तरफां 2016 का शुरू कयल इमारत ते तामीराती रथा ते हिन वक्त ताईं 85 करोड़ रुपया ख़र्च कया विया आहिनि, पर वक्त सिर फंडनि की अदायगी न थियण करे तामीराती कम रोलड़े जो शिकार थी वियो आहे। जदीद तर्ज़ ते अॾजंदड़ ऐं ख़ूबसूरती की अक्कासी कंदड़ इमारतुनि अंदरि क्लासरूम, लेक्चर हॉल, कंप्यूटर लैब, लैबॉरेटरियूं, लाइब्रेरियूं ऐं कैंटीन, एडमिनिस्ट्रेशन, हॉस्टल समेत बहितरीन तर्ज़ जी अदारे जो बुनियाद विधो वियो। ख़ुसूसी फंड सां ख़रीद कयल 2 अदद मिनी बसूं, 1 एम्बुलेंस, 1 सुजुकी पिकअप ऐं ट्रैक्टर ट्राली वक्त सिर इस्तेमाल न थियण करे नाकारा बणिजी वियूं आहिनि। जीअं त 60 एकड़ एराज़ीअ ते पखेड़ियल IBA कैंपस की सार संभाल न हलण करे क़ीमती सामान चोरी थी रहियो आहे। सिंध हुकूमत तरफां वक्त सिर फंडनि की अदायगी न थियण करे 5 सालनि जो अरसो गुज़रण बावजूद इमारत पंहिंजे मक़सद माण्हुनि खां कासिर बणियल आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार के घुर्जे सिंध में अहिड़नि इदारनि की सार संभाल लई लाड़ के शागिर्दनि के जदीद तालीम की अदायगी के यकीनी बणाइण लाइ IBA कैंपस की इमारत जो कम मुकम्मल कराए जदीद सहूलतूं मुहैया करे शागिर्दनि के ख़्वाब के साम्बा कयो वञे। शबीर भट्टी, वॉइस ऑफ सिंध TV न्यूज़, लंदन, ठटो।